नाज़रीन खबर जो सिलसिलो जारी है। बुलेटिन में अवांखे आम खबर ॾींदा हलूं तो दादू भरिसां ख़ुदाबाद थाने जी हद में पोलियो टीम ते हमलो कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कियो वियो आहे। ॻोठ अहमद खान जतोई भरिसां दरगाह सैयद हादन शाह वटि 2 ॾींहं अॻु पोलियो वर्कर अज़ीज़ुल्लाह पंवर ते हथियारबंदनि तरफ़ां कयल फायरिंग वारे वाक़े जो केस दाख़िल कियो वियो आहे। ख़ुदाबाद थाने ते दाख़िल केस में हाजन जतोई ऐं सदोरो जतोई खे जवाबदार नामज़द कियो वियो आहे। नाज़रीन हिकु भेरो ॿी आम खबर ॾींदा हलूं तो दादू भरिसां ख़ुदाबाद थाने जी हद में पोलियो टीम ते हमलो कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कियो वियो आहे। ॻोठ अहमद खान जतोई भरिसां दरगाह सैयद हादन शाह वटि 2 ॾींहं अॻु पोलियो वर्कर अज़ीज़ुल्लाह पंवर ते हथियारबंदनि तरफ़ां कयल फायरिंग वारे वाक़े जो केस दाख़िल कियो वियो आहे। ख़ुदाबाद थाने ते दाख़िल केस में हाजन जतोई ऐं सदोरो जतोई खे जवाबदार नामज़द कियो वियो आहे।